अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आहियां आयशा सजाद ऐं मां आहियां हिरा अब्बासी। नाज़रीन, अॼु जी ख़ुसूसी ट्रांसमिशन में अव्हां खे भली कार कयूं था। नाज़रीन, सिंध वासियुनि समेत दुनिया जे कुंड कुड़छ में रहंदड़ समूरनि सिंधियुनि खे सिंध जे सक़ाफ़ती ईद जूं लखें वाधायूं। नाज़रीन, अॼु सिंध धरती सक़ाफ़ती रंगनि सां रंगजी वई आहे। धरती धणी पंहिंजी सक़ाफ़त सां बेपनाह प्यार ऐं मोहबत जो इज़हार करे रहिया आहिनि। एसएस न्यूज़ जा नुमाइंदा पंहिंजे क़ौमी ॾिण जी शानदार नमूने सां कवरेज करे रहिया आहिनि। उहे अव्हां खे क़ौमी ईद बाबति आगाह कंदा। हिरा, सभ खां पहिरीं ॾिसूं असां सां वीडियो लिंक ते केरु मौजूदु आहे। जी आयशा, असां सां सिंध जे गादी वारे हंधि कराचीअ में मौजूदु आहे असांजो नुमाइंदो नबी बख्श ख़ासकेली। जी नबी बख्श, आगाह कजो, कराची में सक़ाफ़ती ईद धरती कीअं मल्हाए रहिया आहिनि? जी बिल्कुल एसएस न्यूज़ पारां इल्म रोशनी है जे सिरे हट कराची का कश्मीर ताईं सिंध पूरे सक़ाफ़ती रंगन से रंगजी चुकी है। अज कराची के 7 ज़िलनि में अज क़ौमी गीतन ते माण्हुनि जो रक़्स इन अलावा टोपी अजरक पटके पहिरियल जो नौजवान आहिनि उनजो वॾो तदाद असांखे कराची जे रोडन ते नज़र पियो अचे। उन हवाले सां अॼु कराची प्रेस क्लब ते हर साल जीअं हिन साल भी तकरीब जो इनेकाद किया वियो आहे। उन में अॼु असांजा कॉम्पस के अॻवान आहिनि उहे पिण हिन तकरीब के खिताब कंदा। उन अलावा सिंध जा नाले वारा फनकार आहिनि उहे पिण फन जो मुज़ाहिरो कंदा। जी रामा, ॾिठो कराची में ॿार त सुहिणे तरीक़े सां झुमरियूं हणी रहिया आहिनि असांजे सिंधी गीतनि ते। बिल्कुलु आयशा, कराची त बहितरीन नमूने कराची में भी सूरत हाल है, लेकिन वधंदासीं हैदराबाद जी तरफ़। हैदराबाद में ॾिसूं था छा सूरत हाल है। त असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे प्रेस क्लब में एसएस न्यूज़ जो डायरेक्टर करंट अफेयर्स अशोक शर्मा। जी अशोक शर्मा, अपडेट कजो त छा सूरत हाल है हैदराबाद जी? जी बिल्कुल, सिंध समेत सॼी दुनिया में सिंध जो सक़ाफ़ती ॾींहुं अॼु वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं हैदराबाद प्रेस क्लब जे ॿाहिरां ऐं हिते ॾिसी सघूं था त सिंधी नौजवान जेके आहिनि उहे हज़ारनि जी तादाद में हिते गॾु थिया आहिनि ऐं सुबुह खां वठी हिते अॼु जो जेको ई क़ौमी ॾींहुं आहे उनखे मल्हाइण जो सिलसिलो जारी आहे। हैदराबाद प्रेस क्लब जे ॿाहिरां मीरा मोहम्मद शाह रोड ते हिकिड़ो वॾो स्टेज क़ाइमु कयो वियो आहे जेको मुख़्तलिफ़ मीडिया हाउसिस जे तरफ़ां हिते क़ाइमु कयो वियो आहे। हर साल हिते ही स्टेज हूंदो आहे। हैदराबाद शहर हुजे, सिटी हुजे, कासमाबाद, लतीफ़ाबाद, हर वाण वस्ती ऐं घिटी ऐं इलाइक़े मां जेके आहिनि उहे हिते रैलियूं पहुतियूं आहिनि जंहिंमें जेके नौजवान आहिनि उहे सिंधी वेस वॻा पाए, टोपी अजरक पाए ऐं पंहिंजे मुख़्तलिफ़ सक़ाफ़ती जेके शयूं आहिनि उन्हनि जो निमाउ कंदे हिते पहुता आहिनि। हिते मुख़्तलिफ़ जेके सिंध जा मशहूर रागी आहिनि उहे पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कयो आहे। इन त साॻी तरीक़े सां जेको आहे सो हैदराबाद जे कासमाबाद ऐं लतीफ़ाबाद जे इलाइक़े में बि मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके कैंपूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि, उते स्टेज ठाहिया विया आहिनि जिते सिंधी नौजवान जेके आहिनि उहे क़ौमी गीतनि ते रक़्स करे रहिया आहिनि। तव्हांखे इहो ॿुधायूं त सिंध सक़ाफ़ती ॾींहुं मल्हाइण जो बुनियादी तौर ते मक़सदु इहो आहे त जीअं हिन ॾींहं खे उजागर कयो वञे ऐं सॼी दुनिया खे इहो पैगाम ॾिनो वञे त सिंध जेका हिकु तहज़ीबनि जी माउ आहे, जेका हज़ारे साल पुराणी तहज़ीब रखे थी, सिंधी ॿोली आहे, सिंधी सक़ाफ़त आहे, उनजी हिकिड़ी पंहिंजी अहमियत आहे। ऐं अॼोके ॾींहं ते सिंधी माण्हू जेके आहिनि उहे हिन ॾींहं खे सेलिब्रेट करे सॼी दुनिया खे ॿुधाइनि था त सिंधी क़ौम पंहिंजे सक़ाफ़ती हिसाब सां वॾी हिकिड़ी तहज़ीब पसमंज़र रखे थी ऐं अॼोको ॾींहुं जेको आहे उनखे भरपूर अंदाज़ में मल्हायो पियो वञे। जी हेरा, हैदराबाद जे प्रेस क्लब जी सूरत हाल त असां आगाह करे छॾी आहे, पर हाणे ॾिसूं था हैदराबाद जे ॿिए इलाइक़े कासमाबाद जी छा सूरत हाल आहे। जी नाज़रीन, हैदराबाद जे इलाइक़े कासमाबाद मां एसएस न्यूज़ जो रिपोर्टर ग़ुलाम मुस्तफ़ा असां सां गॾु आहे। जी ग़ुलाम मुस्तफ़ा, आगाह कजो, कासमाबाद जी छा सूरत हाल आहे? जी मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हैदराबाद जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां जेके अॼु सिंध जे सक़ाफ़त जे ॾियारे जे हवाले सां रैलियूं निकिरी रहियूं आहिनि। इन रैलियुनि में जेको सो माण्हुनि में वॾो जोश ऐं जज़्बो नज़र अची रहियो आहे। टोपी ऐं अजरक पाए सॼी शहर जो जेको सो गश्त कयो पियो वञे। उन खां अलावा हैदराबाद जे मुख़्तलिफ़ ॿिनि हंधनि ते जेके आहिनि सुबुह रैलियुनि जो ऐं जलसनि जो इंतज़ाम कयो वियो आहे। जॾहिं सिंध म्यूज़ियम हैदराबाद में जेको मौसीक़ी जो प्रोग्राम आहे उन खां अलावा उते सॼी सिंध जूं जेके रैलियूं निकिरी मुख़्तलिफ़ हंधनि खां अचनि थियूं ऐं हैदराबाद जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदियूं ऐं उहे जेके सिंध म्यूज़ियम में पहुची रहियूं आहिनि। सिंध म्यूज़ियम खां उते वॾो प्रोग्राम आहे राति देरि ताईं उहो हलंदो, जॾहिं त हितां वरी रैलियूं निकिरनि थियूं हैदराबाद प्रेस क्लब ते अचनि थियूं। हैदराबाद प्रेस क्लब ते जेको आहे सो सभी जेको मीडिया जो गॾियल जेको इहो ॾियारो मल्हाइण जो ऐलान हो, उन ऐलान तहत सॼी मीडिया जेका आहे उहा उते
मौजूदु आहे। ऐं असां मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हैदराबाद जे नसीम नगर चौक ते SS न्यूज़ मीडिया ग्रुप तरफ़ां कैंप लॻाई वई आहे, जेका आजाणी कैंप आहे। ऐं हितां जेके रैलियूं गुज़रनि थियूं उन रैलियुनि खां जेके माण्हू गुज़रनि था उहे सॼी हिन कैंप ते अचनि था ऐं कैंप खां थींदा उनजी आजाकजी थी वरी उन खां पोइ जेके मुख़्तलिफ़ रस्तनि तां वञनि था। ऐं जेके हैदराबाद जा मुख़्तलिफ़ जीअं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नसीम नगर वारो इलाइक़ो मुकमल जेको आहे सो टोपी अजरक ऐं जेके जशन सां जे छोकिरा कारुनि खे सजाए मोटरसाइकिलुनि खे सजाए उहे सॼे शहर जो गश्त करे रहिया आहिनि। उनखां अलावा वरी सिंध म्यूज़ियम जो जेको सो चकर लॻाइनि था ऐं इहो सॼे शहर में इहो साॻियो ई जेको आहे सो ॼण ईद जो समा आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में हैदर चौक खां वठी रेशम गली ताईं सॼी जेका आहे सिंध जे सकाफ़त जो ॾियारो वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वञे थो। ऐं हिन सॼी सूरताल में जेके सियासी समाजी अॻुवान आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके तंज़ीमूं आहिनि उहे तंज़ीमूं जेके आहिनि उहे हितां जेको सो रैलियूं कढनि थियूं। मुख़्तलिफ़ उन्हनि ते जेको सो पंहिंजो सुज़ुकियूं आहिनि उन सुज़ुकियुनि खां वरी जेको सो उन्हनि ते लाउड स्पीकर लॻियल आहिनि जॾहिं त केतिरा ई नौजवान जेके आहिनि उनमें उहो जज़्बो ॾिठो वियो आहे त हू नौजवान जेके आहिनि उहे मोटरसाइकिलुनि ते बि डेग रखी ऐं सिंध जे क़ौमी गीतनि ते रक़्स कंदा ऐं गश्त करे रहिया आहिनि। जी आयशा, असां ॾिठो हैदराबाद ऐं कराचीअ में कहिड़ी सूरत हाल आहे ऐं कहिड़े नमूने सां सिंधी असांजा भाउर भेणूं ॿारड़ा सभु लुत्फ़ वठी रहिया आहिनि इन पुरमसरत मौक़े जो। त हाणे असां अॻियां वधंदासीं, ॾिसंदासीं त इंटीरियर सिंध अंदरूने सिंध में कहिड़ा हालात आहिनि ऐं उते कीअं असांजा मारवाड़ा ऐं सिंध वासी कीअं इहो मल्हाए रहिया आहिनि। जी आयशा। जी बिल्कुलु हिरा, हाणे असां ॾिसूं था नवाबशाह में कहिड़ी सूरत हाल आहे, कीअं असांजा सिंधी उते इंजॉय करे रहिया आहिनि, मज़ो वठी रहिया आहिनि। जी नाज़रीन, हाणे असां हलूं था नवाबशाह जिते असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर तालिब हुसैन रिंद। जी तालिब, आगाह कजो नवाबशाह में छा सूरत हाल आहे? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त SS न्यूज़ ऐं सिंध सार जे इख़बार जे ऐलान रोशनी इल्म आहे सरे हेठि पूरी सिंध जी नवाबशाह में हज़ारनि जे पर लखनि जी तादाद में नंढा चाहे वॾा हुजनि चाहे पोड़ा हुजनि सिंधी टोपी ऐं अजरक पाए सिंधी वेस करे नवाबशाह प्रेस क्लब आहे मेलो लॻाए छॾियो। तव्हां मुंहिंजे पोयां ॾिसंदो त हज़ारनि जी तादाद में माण्हू जेके आहिनि सिंधी टोपी अजरक पाए पंहिंजे सिंध सां प्यार हुनजो सबूत ॾियारनि। हक़ सूफ़िज़म हुजे, जस्कम हुजे, पीपल्स पार्टी हुजे, GS सिंध हुजे, जस्कम हुजे, सिंध तहरीक पार्टी हुजे, हज़ारनि जी तादाद में माण्हू वॾी तादाद में पंहिंजे ॿारनि सां गॾु नवाबशाह प्रेस क्लब ॿारी मेलो मचाए छॾियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नवाबशाह प्रेस क्लब अॻियां 10 खां 12 जेके आहिनि स्टॉल लॻल आहिनि सिंधी टोपी अजरक जा माण्हू वॾी तादाद में ख़रीदारी करे रहिया आहिनि ऐं हिकु वॾो स्टेज लॻल आहे जिते सिंधी गाननि ते माण्हू सिंधी झुमरियूं ऐं सिंधी जेका झुमर हूंदी आहे जेका डांस हूंदी आहे उन ते डांस करे रहिया आहिनि ऐं पंहिंजे सिंध सां सिंध माउ सां सचो प्यार करे ॾेखारनि था। माना ॿुधाए रहिया आहिनि त असां सिंध सां सचा प्यार कंदा रहूं ऐं असां सचा सिंधी आहियूं। लखनि जी तादाद में जेके ॿार नंढड़ा मासूम ॿार गुलनि जहिड़ा ॿार हथ में सिंधी अजरक टोपी ऐं सिंध जी निशानी कुहाड़ी खणी पंहिंजी सिंधी सकाफ़त जो जेको आहे नालो आहे उहो रोशन करे रहिया आहिनि। जी